के मौत का पैरी करबला शाम दी जवारी करा। इलाही आमीन। शियाते वाजिबा आखिरी दुआ में आमीन चवण असांजे आका असांजे वारिस असांजे मौला साहिबुल असर ज़मान जो जल्द ज़हूर फरमा। न थोरन आमीन चया असांजे वारिस जो जल्द ज़हूर फरमा। इलाही आमीन। हर मातमी के मौला जे नौकरन में शामिल फरमा। इलाही आमीन। सभिनी दुआन जी कबूलियत खातिर पंजन पंजन दुआन जी कबूलियत खातिर मां हकीर जे ज़िम्मे खोड़ सारियूं दुआऊं उन्हनि जी खातिर तां जे ज़िम्मे जेतिरियूं दुआऊं उन्हनि जी कबूलियत खातिर अॻियां पोयां वेठल बीठल सभई गॾिजी एतिरो बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो जेतिरो आले मोहम्मद ताक़त अता कई अथव। अल्लाहुम्मा सल्ली अला अल्लाह की अमानत है अली की विलायत। मेहरबानी साइण तांगे आबाद रखम। अल्लाह की अमानत है अली की विलायत और अमानत में कभी खयानत नहीं होती। ये थी न थो सके वो हिते अची वेहे जेको अली के इमाम मनी न। ये थी सके तो थोड़ो गालाए जो त सही जेके परे आयो उतो ही मुंडी न हलाए जाए जबान जरूर हलाए जाए छो जो तुंजी जबान अमानता मलाइकन के हिता खणी अर्श ते पुजाइंदो ए जंजी आवाज अर्श ते अली अली कंदी उते मलाइक तुंजे अम्मा के सलाम कंदा। आबाद रहो आबाद रहो। आखिरी सिट पड़ी मां चेहरन जी ज़ियारत कंदुस ए मां पढ़ंदो आया पंजे हम अकीदा वारन ये लफ्ज पढ़ी मां मजमन में अकीदे वारा चेहरा गोलींदो आया। कंहिंजे घर में वेठल के चेहरे ते मुंड पइजी वञे त तलाशी वठजोस। अल्लाह की अमानत है अली की विलायत। जिनजी नमाज अलिया जिनजो रोजो अलिया जिनजो हज अलिया जिनजो सरदार अलिया जिनजो काबो अलिया जिनजो किबलो अलिया उनके परेशानी न हुंदी जेको जाडों काडों जो टुकुर खाइंदो वो डाढो परेशान। सलामत रहो सलामत रहो सलामत रहो। अल्लाह की अमानत है अली की विलायत। अल्लाह की अमानत है अली की विलायत और अमानत में कभी खयानत नहीं होती और करार के दुश्मन से न रखा कर ताल्लुक इस जुर्म में मुजरिम की जमानत नहीं होती। आहा सलामत रहो। ना आज्ञा पोया गजी करे भैया तू बुलंद करे मुल्ला मां नारा बोलो बोलो सखी लाल कलंदर। बिस्मिल्लाह वाह वाह। ना ना जवान आयो कुराड़ा ना आयो कुराड़ा उहे न जिनजा पीर कुराड़ा हुजन। कें चयो अली वारो कुराड़ो थिंदो आ। वाह 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 वाह। रुबाई पढ़ी वेठो आया जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सलामत रहो आबाद रहो। साईं मुझो मोहसन मौला जो तवज्जो है ना मुखा पो साईं पढ़ंदो इंशाअल्लाह। थोड़ो मुंडे भी दिसो वणाव थो न पो मुंडे दिसो वणन तो इहो आ जेको अली वारो हुंदो। हाय दरी हा साईं मां अगते सबक पो बुधाया पहिरीं साईं पहिरियों जुमलो चयो त मां कुराड़ो आया हथ बधी चवंदो मैं अज खां पो न चवंदो कर। बाबो साईं चवंदो कुराड़ा उहे हुंदा आहिनि जिन जा पीर कुराड़ा।
अली यारो हिते भी जवान होते भी जवान जो देखा जो सरे अर्श तो जली लिखा है और किस्मत की लकीरों में वली लिखा है। चेहरा दिसंद माता जा देखा जो सरे अर्श तो जली लिखा है और किस्मत की लकीरों में वली लिखा है। ईमान की नजरों को उठाकर तो देख मुल्ला हर मोमिन के चेहरे पे अली। हायदरी न ये नवा शिया भी न हणंदा नारा जो हेदे मजमे में ता ये नारा हणो बधी यारा। हायदरी न ये न रोलियो अली जे दुश्मन के बैयत बुलंद करे मुल्ला मा नारा दम दम थकी सरदार। इंदी करम नवाजी दा कोई जोहर समझ च नहीं आंदा। थोड़ा था गलायो जबान आहे भी न गलाई तुझी मर्जी है। उंदी करम नवाजी दा कोई जोहर समझ च नहीं आंदा। जै दीन इस्लाम को रंग लाए ओ गोहर समझ च नहीं आंदा। ओए एक सूरज रोके या खुल्द विचेंदे गलियां विच तू पीर अली दी गल कर दे मुल्ला इंदा नौकर समझ च नहीं। तुझी मर्जी आ तुझी मर्जी आ मौला सलामत रख। गज करे हायदरी सिजू बरंदो अल्लाह जी मर्जी सा सिजलेंदो अल्लाह जी मर्जी सा मानू जींदो अल्लाह जी मर्जी सा। छो चुप थी आयो अल्लाह जी मर्जी ना है चा आहे पर अल्लाह जो इश्क अली सा एतरो तू अली जो मलंग थी कंट्रोल अली जे नौकरन के थोड़ा था गलायो माले के वट तो पढ़ा तू दाद न दींदे न होडो वारा दी थोड़ो जाग वञाए तोरो टाइम ही न थियो। बे साल कोई हुजे या न हुजे बेशक अल्लाह जी मर्जी सा लेकिन आ मा देखा रे अली सा वफा कर त नौकरी में मजो के तरो कदे बगिरा होडा खाई पहुंची गए हाजमो नथो दे ने भागा काडा थी गई हिकड़ो न्याज खा हथ खोले वे अंदो त मजो इंदो। साईं भी अची या छड्या न त मां जे नथा बुधो पढ़ा न को पढ़ाईंदे त पढ़ंदो न से जो उबरे भी अल्लाह जी मर्जी लहे भी अल्लाह मुंडे दिस जायो चाचा मानू जीए मरे भी अल्लाह अली जा नौकर एक उभरण न थो दे बियो लहण न दे थोड़ा था गालाय वाह 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 न पोया सफा हाथ ही न था खड़ा। हायदरी नालो तजाबू मुजफ्फर अली जो मलंगा काथों जो मलंगा शाम शहर नौकरी जो मजो बुध जाए के तुरो रजीले शाम पंजी फौज गड कई त हुकूमत मुंजी 36 37 मुल्कन जो बादशाह अली जो हिकड़ो मलंगा शाम में तर तपाई जाथे काथे अली अली तो कंदो वदे ता हेते हेडा भी न था गयो मा था कया हिकड़ो मलंग मुंजी भी गाल गड कयो गड थींदा सजो डी मुंजी गाल हले थी सही आ प्रोग्राम तय थियो हिकड़ो जर्नल तो चे पंजा घोराए पंजी गाल पाण कराइंदे त लानत थोड़ी वधीक छा कया मा तुझे गोठ जो आया तने हाथ बधियो वेठो आ 2.5 लाख वठी अचा हा पो उथी उथी नारा हणे हायदरी सलामत रहो मौला आबाद अली जो मलंग हुई मौला पर्दो सलामत है मुंजू माऊ भी नारा दाण न गजी करे दम दम थकी सरदार। आबाद रहो आबाद हो जो सलामत हो जो। उन वक्त अबू मुजफ्फर मलंग शाम में अली अली पियो करे जने अली जो नालो खण जुर्म हुयो ऐ कोई याली चवंदो हो न कोड़ा हणंदा कोड़ा
हथ खुलियल अल्लाह करे हिन जुमले ते मूंखे दाद ऐं दुआ ॿई मिले उमेद वॾी कयूं वेठो आहियां जॾहिं कोड़ा हणंदा या अली जे नाले ते न अबू मुज़फ़र जॾहिं बि बाज़ार वेंदो कमीज़ लाहे कुल्हे ते रखी अली अली कंदो हो चवंदा अबू मुज़फ़र कमीज़ छो लाती अथई चई मतां कमीज़ लाहिण में देर थिए हुनखे कोड़े हणण में देर न थिए आहा सलामत जो हाय दारी मौला ताके आया थी बिस्मिल्लाह हाय दारी हिन चो त न जेकॾहिं रुगी पंहिंजा घुराए पंहिंजी ॻाल्हि पाण कराईंदे लानतनि जो वज़न वधी अञा वेंदुई हिकिड़ो अली वारो बि हुजे जॾहिं हिकिड़ो अली वारो हुजे त मूं रिची वियुसि शैतान वटि चई हिकु अली वारो हिकु बि लखनि ते भारी हूंदो फौजन टेक ॾिनसि साईं मलंग आख़िर में वेहारींदासीं यादि रहे ॻाल्हि सिज उभरे बि अलीअ जी अलाह जी मर्ज़ी सां लहे बि अलाह जी मर्ज़ी सां ॾिसो अली जा मलंग इहे कम कंदा आहिनि चऊं घुरायोसि तव्हांजी मर्ज़ी चई आख़िर में वेहारींदासीं सॼो ॾींहुं तुंहिंजी ॻाल्हि सिज लहण वारो थींदो पोइ चवंदासीं अचु जॾहिं हो ईंदो मच में खे चीरींदे अञा स्टेज ते मेंबर ते पहुचंदो ई न मौज़न खे चवंदासीं आज़ान ॾे बहिराड़ीअ जो इलाइक़ो आहे हर को घरनि ॾे वेंदो कोई ॿुधंदुसि न नाले में हूंदो टेक ॾिनऊंसि पर मज़ो न हुयसि सिपाही आया अबू मुज़फ़र जे दरवाजे ते दरवाजो खड़कायूं मुज़फ़र खोलियो अली जे मलंग ॾिसी मुस्कुराए थो चए अॼु ॻोल्हे ॻोल्हे मां तव्हांखे अली अली करणु ॿुधाईंदो मां जो पाण मुंहिंजे दर ते आया न न थोरा था ॻाल्हाइनि मूंसां थोरा था ॻाल्हाइनि अॻे मां पियो ॻोल्हियां था कि अॼु पाण कीअं आया आहियो मलंग अली अली कंदे कि असां मलंग ईंदा ई न लाइ जो अली अली कयो असां मलंग सदाई मलंग कमाल कंदा आहिनि हीअ ॻाल्हि बसि मलंग जी पूरी करे मां साईं खे टाइम ॾियां विच में हिकु ॻाल्हि मूंखे ॿी यादि अची वई आहे मुंहिंजो बाबू साईं पढ़ंदो उहा कयूं वञा हिकु मौला जो मलंग ज़ात जो बरोच आहे ॾींहुं त तलावत थो कंदो अली अली दम दम अली अली हर दम अली अली दमादम मस्त कलंदर अली का पहला नंबर एतिरे में हिकु स्कूटर वारो पियो हुजे स्कूटर हुई नंढी वेठो हुयो वॾी बला हे हीअं कुलाइती कुकुड़ हवा हिते हीअं पर उॾंदा पिया अचनि बरड़ाट कंदो पियो वञे मलंग खे जो ॾिठई चयो मलंग जी परे ॻोठ जो आहे न बलोजा जी हा वे खयूं हलाए वे हारे पोइ थो चए हाणे मूंसां ड्रेग न कजांइ मलंग ॾिसी थो चए तूं छेड़जांइ न थोरा था ॻाल्हाए नथा सम्झो सिंधी बरोच की पढ़ा जेका तूं चवे अॻियां दाणे हुनजी उतरी स्कूटर थी पंचर हाणे ज्यादा अॻे त बाबा ॿाहिराड़ियूं हुन जेसि ताईं बंदोबस्त थिए एसी ताईं बांग आई चएसि थो मलंग जी अच निमाज़ पढ़ूं की पढ़ निमाज़ पढ़णी असांखे तोखे कहिड़ी ख़बर इन ते तूं ॻाल्हाईंदे न क़ुरान अथव निमाज़ पढ़जो पढ़णी तोखे असांखे आहे उन जी निमाज़ आहे जंहिंजे अंदरि अली जी विलायत आहे बाक़ी चोरी करे या निमाज़ ॻाल्हि नमाज पढ़े नमाज पढ़े दुआ जो टाइम दुआ तो करे ओ नो अल्लाह से ईमान कायम कर जा सलाम ते मौत की मलंग जो गाजी जी अन कोने ता के घणो न था ॻाल्हायो रिज़्क़ भी आ इज्जत भी आ गाजी जी अन कोने इन ठुटे नणा इते भी वडी फिनिश जी ॻाल्हि ॿुध जंहिंखे जेका शइ खपे उहो घुरे मलंग जो जवाबु ॾे जंहिंखे जेका शइ खपे उहा घुरे तूं बेईमान आहे ईमान घुर असांजो ईमान अली आहे थोरा था ॻाल्हायो आहा सलामत हुजो हाणे की घुरे थो त पोइ अलाह खां घुर जीअं हुन वांगुरु हाज़ुर न अलाह हिते कावड़ अली अल्लाह हाज़ुर नाज़ुर बेशक असांजा इमाम हाज़ुर नाज़ुर ये हाज़ुर नाज़ुर मुंहिंजी जंग बनी कलंदरी डंडो खणी वरतई
एक बी टी जो है जंग के असठा छा तो करे चई तो जंग भने कि मां तो चवाली भने तू छो तो भने हाने मलंग दिसंदो मुस्कुराए तो जय मथया कम आसमान आली कंदो हेठा सा मलंग हाय हाय सदको होन मलंग जी गाल याद हो अबू मुजफ्फर जी अली अली कंदे ये असा मलंग इंदा ही न लाए दिसी ता चवन से हिते न दुश्मन के दरबार में जुमलो इयो आ जंजे लाए मां इंतजार पे के यो जुमलो पढ़ी मां तो खो दाद वठा काथे चे दो दुश्मन जी दरबार में अन्या अबू मुजफ्फर खुश थियो आ चवन ता दुश्मन जे सामू रजीले शाम जे सामू मुस्कुराए दो चे केतरा शुक्र अदा कया अगे पर फुट पियो लानत या हाने सामू लानत न समझाए सके मलंग न ॻाल्हाए न था दी होते होते प्रोग्राम मुताबिक मलंग आयो वेहारियो आखिर में सजो दी इनन जी गाल है मुतमैन थी वेठो सजो डी उनन जी गाल मुतमैन प्रोग्राम त जने वो टाइम थियो मुला के एकड़े के जो थी मौजन या आजान दे हो वयो तैयारी लाए इने सजे ओ मलंग उतो जाते बीठो आखिर में वेठो न के हिया पियो दिसे हाने उथो अज पंजे पीर जी सना कर अगे हिया पियो दिसे हाने हिनन का मुंह फेरे लंदड़ सूरज के दिसी दो जे तू आसमान जो सूरज आ अली जो सूरज आ आज लई वई त कयामत मथे अचण न दीदो मैं लंदड़ सूरज मथे अजी दो जे मां भी अली जो नौकर तू भी अली जो नौकर कसीदा तू पढ़ नारा माथो सलामत रहो बस जिन जी एतरी इज्जत ही उनन जी सकीना के डाढो मुसलमानन मारियो रोवण तुझे वस में ना हाय तुझे वस में आ आखिरी पुरसो आ वरी बे साल कोई होजे या न होजे हर मोमिन ये समझे जिंदगी जी आखिरी मजलिस है तू अकेलो न तो सा रत रोवण वारो सजाद वेठो रोवण तुझे वस में ना मां चयो रोवण उन जे वस जी गाला जेका सुबह सा महमल जंजा निकरंदा उन जी खैरात होंदी आ अचो मुझी दिल थी चे मां परचाया ब जुमला उन सैण जी गुरबत जा पढ़ा जेका रोज पई पुछे सजाद हे पखी जो मतन ते दा वञन कने मां सकीना भी मोटी विंदस चलो जिन हाय न कई हाय हुसैन न कई सुबह असा जडे महारी महमल वठी अचे उन खां पुछ जाए बशीर इनन में उहा नंढड़ी भी आए जेका रोज भाग मरहबा 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 मौला जवानी रखे मौला मातम कबूल करे बेपरवाही न कजाए मां उन जा दर्द थो पणा जंजी जिंदगी थोड़ी दुख घणा अल्लाह अकबर जन अन्या हाय न कया खुदा धी दिनी दई हाय जरूर कजाए मां उन जा दर्द तो पणा जंके बाबे तेरा बोसा न दिना जे तेरा शिमर चमाटो या सैयदा या सैयदा या सैयद हौसले सा बाबा जी जी मां लख दफा पढ़ा मां लख दफा पढ़ा बस बवैण कहना मुखा पो मौला जो सीनियर मदा खान हथ न बदो शबी जा मातमदार अल्लाह अकबर मौला तुझी जवानी रखे एक मोमिन परचाइण आयो सजाद के जने जंजीर लथस सजाद वेठो रत तो रोए चाचा मोहम्मद जुमन मौला तुझे बच्चन जी हयाती करे तू मौला जो जवार जेतरा भी जवार वेठा आयो हाय कजो ता जे लाए मां जो वडी दुआ तो गुरा करीम अल्लाह इनन के इए मौत न दिजा इनन सभिनी के पहिरियों शाम देखार जा चलो जन हाय अन्या न कया अल्लाह करे तू अकेली शाम न दिस भेणन सा गड दिसी उए बाजारों दिसिया जाते सजाद ज़ैनब जड़ी मां सा गड पियो गुजरे अग्या 5 लाख बदमाश नचन पिया जेतरा शिया वेठायो न मुसलसल बियो साला हाथ जोड़े हिक हिक मातमी के अर्ज तो कंदो वदा अज आखिरी मजला सा सैण जे दुखन जो वास्तो दई गाजी जे अलम जो वास्तो दई अकबर जी जवानी जो वास्तो दई सकीना जे चमाटन जो वास्तो दई जे शियो तू मरी वन जाए कदई शराब न पी जा
ओ इन शराब सजाद जी जवानी खाई छड़ी ओ इन सजाद जी मरहबा 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 जी हाथ न बदो माता न कराना है तो हर मोमिन मातम दो करे तो जी बाबा जी सैन तुझी जवानी रखे जवान कूका करे तारो वन नंढा बच्चा दा वेठा रोवन अची दिसो त सही नंढा बच्चा इन 4 सालन जो कूका दो करे रोए 7 सालन जो कूका करे दो रोए तू रोई जा रोज चवंदो आ शिया चोर वंदा आयो मां चवंदा गैरतमंद लाए रोंदो आ बेगैरत के केड़ी खबर ज़ैनब बाजार की रोई पई जे हया कयो माली जी थी मरहबा मरहबा यो हक्का जवान हुजे न रोए त मौला खा पिन जाए रोवण तुंजी जवानी अकबर के रोवण लाया दुनिया जे लाए नाहे अल्लाह अकबर शबीर जा मातमदार सजाद के परचाइण आयो आ मोमिन कदम ते हथ रखी मौला 3 ॾींहं थियन मां तुंजो मेहमान मौला मां ॾिसां थो 3 ॾींहंनि में जॾहिं बि रत थो रोए रोई थो चए हाय शाम न समझाए सकियम शाम जो तुझी हाय बुलंद न थी आ मौला जॾहिं भी रत तो रोए रोई तो चे हाय शाम सवाल बुधने चंते सजाद जी कूक बुलंद थी आ मोमिन रोई तो चे करबला में अकबर जेड़ा घोट कुठा दई करबला में कासिम जेड़ा बाहर कुठी आई करबला में असगर 3 चक्कर कुसी आई करबला में चाचे जा बाजू कलम थी आ दई मौला करबला में घोट कुठा दई करबला के रत न थो रोए शाम के रत धोरो है अल्लाह करे शियो जे मातम जरूर करें जे मातमिया सजा जे रखन मा रत जा चुका वजा रोई दो जे नरवार करबला घोट कुठा शाम भेड़ कुछ या सैयदा या सैयदा या सैयदा अल्लाह अकबर करबला घोट कुठा शाम भेड़ कुछ जी वई करबला का शाम ताई बाबे जा कातिल चमाटू हणना न मुझी साइण मासूमा साइण सजाद का जख्म लिकाया जडे पैरी चमाट लगी मुझी साइण रुनी एडे सकीना रुनी आ उते सजाद रत रुनो सजाद रत रुनो आ नेज़े जी नोक ते हुसैन रुनो हुसैन नेज़े जे नोक ते रुनो आ उठ जी पुठी ते आलिया रुनी अडे आलिया रुनी त पो सब रुना जने आलिया रुनी त सब रुना हाने पंजो पाण के दिसी रोई थी जे सकीना कोई केतरो बीमार ही ना तू न रोए जाए तू थी रोए त सजा तो रोए त बाबो तो रोए तो पो आलिया थी रोए त सब दा रोवन जको हाय करे अल्लाह उनके शाम देखारे रोई दी जे हाने तू न रोए जा हाने सकीना न पई रोए कमीनो चमाटू पियो हाने न आवाज ते सजा जो पोते दिसे हा बदल हथ खणी जैसा न रो मुखे के कुछ न चयो अल्लाह अकबर न रोए जा मुखे के कुछ न चवा सजा रोई पियो चे तू भेणा मां भाया तू मस्तूरा मां मर्द आया हक यो मां परचाया मां दिला साजा तू छो थी दे जवाब बुधने भाजा जंजीर चुमी जे हा सजाद मां जे बाजार में मरी वञा न मुखे तू दफनाई दे जे तू मरे मुसा के रुखड़ा अल्लाह अकबर अल्लाह अकबर डाडो रोनो आ एक गाल एक वैण मा साईं के टाइम ने 2010 में मावे शाम गाल वडी कंदो पर मकसद जी आखिरी गाल गरीबन जी कब्रिस्तान पे वणो असा का पहिरी गुजरावाला जो एक काफिलो हो मर्द लई ज़ियारत लाए सब लई हलिया से हर कोई अगते वयो मां कदे भी के सैयदादी जे रोजे में न विंदो आया मां बाहर वेंदो हर कंजे पंजे अकीदत मां उनन जे रोजन में किया वन्या जिन जे खैमन में गाजी नहीं दो न समझा सकियम जिन जे खैमन जे अंदर गाजी जेड़ो भाल जे मां नौकर किया वन्या बाहर बीठम न महसूस कयम गुजरावाला जा जेके हा वो पाकिस्तानी महसूस था रोंदा पिया वञन उन्हनि जी मस्तूरात त कपड़ा रोंदियूं वण कंदियूं पयूं वञन हिकड़े मर्द खे वत मां रोई चयो मां से बीबी लाए चादरूं खणी आया मुखे भाकुर पाए चई तू भी जवार अच असां तोखे ॿुधायूं
इन्हनि मस्तूरातन में एक बीबी आ उन जो पुट बीमार हुयो पाकिस्तान में डॉक्टर ला इलाज करे छो मजलिस ते वही न उते दर्द बुधई सैन सकीना दुआ घुरे बीबी मुझो पुट खुश थे पो जेको सजाद न दई सगी न मां पाकिस्तान मां खणी इंदी पाकिस्तान जी हुआ बीबी पहिरी वही इराक इमाम हुसैन जी कबर ते कफन खणी आई आ हुसैन जे रोजे सा मस करे हाने उन पुट के बाहर वेहारे अंदर रोई थी जे सजाद अच मां कफन खणी आई अल्लाह अकबर अल्लाह अकबर केड़ा केड़ा दर्द पड़ो करबला का शाम ताई छटियन शहरन मा एक शहर आ जो नालो हलबा मा छडे आयम घट में 20 मिनट जो मजमून छड्यो बस वेण तो कया ऐलान थियो आ बाजारों सजी वयूं बागन के वठी अचो मातमियो जी मुझो मौला आयो न तौहीद जो काफिलो वठी हर कोई पत्थर धोण एक शाम जी बेगैरत औरत ट्रिन नोकन वारो पत्थर खयूं वेठो खायो दथई पर हाने नथी बी कमीनी औरत चेती पत्थर जो खाई नेजा गुजरी या सर गुजरी या न हई कैदी रत रोंदे गुजरियो न हई हाने उनन जो बीबियों गुजरियों थी वणन कदई हणंदी ये कमीनी दिसी दी चे इंतजार कर मा हर के न हणंदस अल्लाह करे हर मातमी जी हाय बुलंद ते के हणंदी कमीनी औरत दिसी दी चे ओ जेका नंढड़ी कह देना अल्लाह अकबर अल्लाह अकबर ओ जे कन्नन मा खून जारी है मां उनके हणदा हुआ चेती हया कर पंजो पत्थर भी दिस मासूमा जो वजन भी दिस ए पत्थर हणदी बाजार में मरी विंदी चेती मां भी यो थी चाया छो चेती वडो कहती रत थोरे हो चुप थी करा अल्लाह अकबर ऐलान थियो ना हलब जी बाजार एक दुआ घुरंदा कयो चेतरन धीयन वारा आयो धीयन के पेकन ते वडो मान हुंदो तू रोई बैठो आ कबूलियत जो टाइम आ दुआ घुरंदो कर छलका धी उजड़ी पेके शहर न जडे सैणी आयो न जनाब अली अकबर जी पाक अम्मा रोई थी चे अम्मा फिजा जी सैन अम्मा दुआ घुर मा मरी व냐 न बाजार मा न लंघा बीबी हेतरा शहर अबूर करे आया मौत न घुरी तई हाने छोथी घुरे रोई थी जे अम्मा तोखे खबर आने मुझो पेको शहर हा साइण रोई थी जे अम्मा पो हाने दुआ घर मा मरी व냐 हेता लंघा न बीबी छो रोई थी जे इन शहर जी मां शहजादी हुई अम्मा आज मुझी गुरबत दिस मुझे कपड़न ते अकबर जो खून आ जेका सामू खिलंदी थी अचे मुझा थाम धोंदी अल्लाह अकबर ऐलान थियो आ जो हलब जी बाजार आई साइण रुबाब जी दामन में छिकी आई केरा मुझी मासूमा साइण अम्मा जी सकीना हे वो हलबा जे हलब में चवंदी मुझा मामा रहंदा हा सकीना वो हलब अम्मा पो बुधाए मुझो नानको दरवाजो छड्यम सजो मौजू बदल हथन बदल गल सा आई आ नान के दरवाजे ते अंदर मलकाए हलब जी चादर लथला वार खुलल नव दायूं सामू वेठो न रोई थी जे दुआ घरो छल मुंजी धी रुबाब दे खैरो एतरे तई सैण आई आ दान के चेती दिसो मता मुंजी धी हो जे जने दान दर खोलियो कुछ बेहोश थी वयुन कुंजा वार खुली आ चादरो लहीन रोई तू चन मलका तू त चवे पई तुंजी धी हुंदी तुंजी धी नाए नंढड़ी कह देना वो रोई थी चे मां मामन सा मिलन आई आ कहती जल्दी अंदर वठी अचो जी मुंजी सैण आई आ न तरियूं टेके उठी आ करीब आई आ डिठई डाढो रोनी आ रोई थी चे एडी बेवारे सा कोई छडाइण वारो न होई चेती मुझो बाबो होयो मुझे सामू कुसियो आ बाबो जे मार जी भायर चेती भा भी बरछी झले मार जियो आ रोई थी चेसी के बाबो ए भायर न हो जने चाचा वारिस थींदा है चाचा जो नालो थियो न थैण तरियूं टेके उठी आ रोई थी चे तानो न दी जाए जैसी ताई होयो पखी परवाज न कंदा अल्लाह अकबर न तो पड़ा जख्म वदी का गाल न बीबी काथों जी कह देना सैण रोई थी चे मदीनो केड़ो मदीनो चेती मदीना मोहम्मद
मदीना मोहम्मद जो नालो आयो आहे रोईती चए पोइ ॿुधाए हुसैन खे सुञाणी दिया आवाज़ जजी मां सुञाणा या कोई न सुञाणे चैदी जे हुसैन के सुञाणे मुझी धी रुबाब के सुञाणे रुबाब के मां वडो सुञाणा तरियूं टेके मलकाया लबू थी हलण लगी रोई थी चे नानी काडे थी वने चेदी मता जंजीर लहनी मदीने मोठी वने मता दी जे मुझे शहर जी कैदड़ खाली मोटाए रोई थी जे कुछ खणी अची दिया सत कदम पोते हटिया रोई थी जे नानी सुञाण मां ॾियण वारी आ वठण वारी न अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर चैदी तू जो ॾियण वारी आ तू कई हुसैन जी धी सकीना है आवाज अचे आ सकीना मां तू सकीना पो मुझी धी रोई थी चे मामा बाजारन में आया बाजार धी सा गाल्हाए तू मुझी धी रुबाबा आवाज अचे आ रुबाब माया उठी हलण लगी अम्मा काडे थी वने चेदी मदीने वनी ज़ैनब का पुछा मां दुखन ला दिनी रोई थी जे प मदीने न वने के सामू पत्थर ता लगन गाजी जी भेण अल्लाह अकबर अल्लाह अकबर खबर प्यास गाजी मार जी उजड़ी वे एक एक जो सलाम थी करे बिल्कुल आखिरी जुमला उते आया जाते घोड़े के गर्दन में गाजी जो सर रोईती जे हर कते सलाम आ गाजी तोते ना सैया रोई तो जे माई मुते सलाम छो ना उन माल रोईती जे छो न तोते सांगते सवार गाजी ते केड़ी गाला आया जी सर गाजी जे जवाब दिनो सर नंगे आधी माशाअल्लाह जज़ाकल्लाह ही रवानी सामो मौला जो बेहतरीन मदाख्वान मौलाना कारी कुरान